करमपुर भरिसां 10 ॾींहं पहिरियां अगवा थियल नौजवान अब्दुल हफ़ीज़ बिजाणी खे पुलिस बाजाब न कराए सघी। मुगवी जा वारिस सरापा एहतजाज आहिनि। ॿिए तरफ़ रेवेन्यू अमलो तपेदार ख़ुदाबख़्श गुजराणी ऐं बख़्तुल्ला ख़ान बुर्डो जी अॻवाणी में करमपुर वेझो ॻोठु मारख विजाणी पहुची ज़मीन जी सर्वे कई। ॿिए पासे नापरकोट SHO सैयद अमीर अली शाह बि मुगवी अब्दुल हफ़ीज़ बिजाणी जे ॻोठु मारख विजाणी पहुतो। रेवेन्यू रिकॉर्ड मुताबिक़ अगवा थियल नौजवान जी जाइ वारदात तालके ठुल दे बख्तियारपुर में अचे थी। रेवेन्यू मुताबिक़ वारदात दे बख्तियारपुर में सर्वे नंबर 3 ऐं वाल नंबर 28 में थी आहे, जंहिंजी रिपोर्ट ठाहे लाॻापियल ऑफिसरनि हवाले कई वेंदी। ॿिए तरफ़ SHO नापरकोट सैयद अमीर अली शाह JTN वेब न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त रेवेन्यू टीम जी रिपोर्ट बाद पुलिस जा लाॻापियल ऑफिसर जंहिं बि थाणे जे पुलिस खे वाक़े जी जांच जो हुकुम कंदा, उन हद जी पुलिस कार्रवाई करे मुगवी खे बाज़ियाब करण जी हर मुमकिन कोशिश कंदी। हर वक़्तु आगाह रहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़ करमपुर।